अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव ऐं माउ पीउ जी रहमत में ख़ुशहाल हूंदव। मुंहिंजा दोस्तो प्यारो, ही मॉडल आहे 2021। ही मैनुअल आहे ऐं डबल टॉप में आहे। ही VVIP गाॾी आहे, सुठी गाॾी आहे, बहितरीन क्वालिटी गाॾी जी ही आई आहे ऐं तव्हांखे बि इंशाल्लाह पसंदि ईंदी। उमेद आहे त तव्हां सब्सक्राइब ऐं कमेंट ऐं लाइक कंदव। तव्हांजो थोराइतो, तव्हांजो भाउ, तव्हां उमेद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव। ऐं ही गाॾी जो रूम आहे सुठो, तव्हां ॾिसी सघो था। ही फ्रंट रूम आहे, पावर स्टीयरिंग ऐं बहितरीन रूम, साफ़ सुथरो ऐं सुठो मॉडल। VVIP असांजे लाइ ऐं तव्हांजे लाइ सुठो मॉडल आयो आहे। उमेद आहे त तव्हांखे ही गाॾी वणंदी। ऐं ही मौज़ू तव्हांखे मां सिर्फ़ु थोरो स्टार्टिंग सम्झाईंदुमि ऐं अॻिते तव्हांखे जेकी सम्झ में नाहे ॻाल्हि आहे त उहो तव्हां असांखे ॿुधायो त कमेंट बॉक्स में लिखी करे त असां तव्हांखे उहो वीडियो ठाहे करे ऐं तव्हांखे असां ॿुधायूं त तव्हां ही गाॾी वग़ैरह जेको बि तव्हांजो आहे टफ टाइप वग़ैरह, जीअं गाॾी जा पार्ट्स वग़ैरह आहिनि, उहे बि तव्हां पुछी सघो था त तव्हांखे असां उहो लाइव वीडियो तव्हांखे इंशाल्लाह भरे तव्हांखे ॿुधाईंदासीं। इंशाल्लाह पंहिंजो नालो बि लिखिजो कमेंट बॉक्स में ऐं किथां ॻाल्हायो था ऐं किथे किथे तव्हां ॾिसो था उहो बि कमेंट में लिखिजो। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कजो ऐं तव्हांजो भाउ थोराइतो रहंदो ऐं तव्हां ख़ुशि ऐं आबाद रहंदव। ही 2021 मॉडल आहे। पोयों बि रूम सुठो अथसि ऐं सुठी गाॾी आहे ऐं हीटर बि सर्दी जी मौसम आहे, सुठो अथसि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? सभु ख़ैरु त उमेद आहे त ख़ुशि हूंदव। अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। ही ड्राइवरिंग जा जेके टफ टाइप आहिनि, जेके नवां सिखनि पिया, सिर्फ़ु उन जे लाइ टफ टाइप आहिनि। जेको नओं ड्राइवरिंग सिखे पियो उन जे लाइ सिखिया जा टफ टाइप आहिनि। साईं, पहिरियों त तव्हां जेको आहे त गाॾी खे चाबी विझंदव। चाबी विझण खां पोइ स्टार्ट कंदो। स्टार्ट करण खां बाद में हिते स्टार्ट थींदो। हीअ स्टार्ट थी गाॾी, ठीकु आहे साईं। हीअ स्टार्ट आहे, हे मीटर आहे। मीटर जेको आहे त स्टार्ट थियण सां जेको मीटर ईअं ॿरंदो आहे, स्टार्ट थी वेंदी आहे गाॾी। हिते थी वई गाॾी, गाॾी बिल्कुलु स्टार्ट आहे। जेकी हीअ बैक साइड खां जेकी बत्ती ॿरे पई, इहा हैंड ब्रेक जी आहे। मां बीठो आहियां, बीठल गाॾी आहे। इहा हैंड ब्रेक जी बत्ती आहे। इहो मीटर आहे साईं। हीअ मुंहिंजी गाॾी जेकी हलियल आहे, रीडिंग आहे। ऐं हीअ गियर आहे साईं। कमेंट बॉक्स में गियर आहे। गियर विझण खां पहिरियां जेकी क्लच आहे, वीडियो ठाहियां ऐं तव्हांखे क्लच आहे, बेहतर में बेहतर वीडियो ही क्लच वठणी आहे हिते पूरी क्लच वठी करे। ऐं केर बि आहियो, मुंहिंजा भाइर आहियो, सभई आहियो मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे वीडियो